असां 57 कयो आहे। मूंखे भरोसो आहे सरसब्ज एमपी ऐं कैन गवारा थी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुणो तव्हां ख़बर ॾियूं था त सिंधु तौमी साह असांजो जे सिरे हेठि ऐलानियल एकता ॾियारे जे हवाले सां शहरी दुकानदार इत्तेहाद काज़ीमन पारां काज़ीमन जे राजपूत हाउस रेशम बाज़ार ते सक़ाफ़ती एकता प्रोग्राम कयो वियो। शहरी दुकानदार इत्तेहाद जे अॻवाननि राणा सरफराज़ अली राजपूत, अली खान जतोई, मलक शहज़ाद अली, मुमताज़ अली खज़कली, इमरान अली इमरानी, एजाज़ राहू, राणा ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत ऐं ॿियनि पारां करायल सक़ाफ़ती प्रोग्राम में दुकानदारनि शहरियुनि सक़ाफ़ती वेस, अजरक, टोपी, पटका पाए शिरकत कई। सिंध जे सक़ाफ़ती फ़नकारनि फ़कीर सलामत अली मल्हाह, मुश्ताक अहमद मल्हाह, दीदार अली मल्हाह, सजाद अली रिंद, आशिक़ अली जतोई, सखावत अली मीरानी, रिज़वान समूह पारां सिंध जी सक़ाफ़त ऐं सिंध सां मुहबत जो ॻायल क़ौमी गीतनि ते हाज़िरीन ख़ुशीअ मां झुमिरियूं हयूं। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे दुकानदार इत्तेहाद जे अॻवाननि ऐं ॿियनि चयो त असांखे पंहिंजे सिंध जे क़दीम सक़ाफ़त सां प्यार आहे। सिंधी टोपी, अजरक, पटका असांजी सक़ाफ़त आहिनि। सक़ाफ़त खे दुनिया में उजागर ॻाल्हाए वेस पाईंदा आहियूं। उन्हनि चयो त सिंध में रहंदड़ हर क़ौम ऐं हर ॿोली ॻाल्हाईंदड़ खे सिंध जी सक़ाफ़त सां प्यार आहे। 5 डिसंबर सक़ाफ़त ईद जो ॾींहुं भरपूर नमूने मल्हाईंदासीं। उन मौक़े ते शहरी दुकानदार इत्तेहाद पारां सक़ाफ़ती ईद ॾियारे 5 डिसंबर ते काज़ीमन जे नाज़बाग हेठ जे रोड ते इस्तक़बालिया कैंप लॻाए ईंदड़ रैलियुनि जी आजा कई वेंदी। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे ते हर क़िस्म जो AC, DC, सोलर सिस्टम बार दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।